कलोई में समाजी अॻवाणन पारां पौरियतन में राशन विरहायो वियो। यूसी भुटारो जे समाजी अॻवाणन पारां 100 खां मथे पौरियतन में राशन तक़सीम कयो वियो। उन मौके ते समाजी अॻवाणन भगवान दास, नागजी कोली, गुलाम नबी लुंड ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 12 ॾींहंनि खां शहर मुकमल तौर बंदि आहे, जंहिं करे सवें ॾिहाड़ीदार पौरियत बुखू काटण ते मजबूर आहिनि। 15 ॾींहं थी चुका आहिनि। हिते सभु इंसानियत बराबरि न आहिनि। हिते काफ़ी तबिको ख़ासि करे शेड्यूल कास्ट जा ग़रीब जेके मिसकिन माण्हू कोली या इंसानियत तौर राति पोइ कंदड़ हामाली पियो धंधो करणु दर्जी धंधो कंदड़ सभु बेरोज़गार थी विया आहिनि। उनजे घरनि में अॼु 14 ॾींहंनि खां पोइ उन तां जेको ॾियारी ते कमाइण वारा 14 ॾींहंनि खां पोइ घरनि खां ॿाहिरि कोन था निकिरी सघनि ऐं जेको फकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। बचा लंघण मरनि पिया। असां पंहिंजे हिसाब सां वॾेरनि पंहिंजे ज़मीनदारनि खां सरमादारनि खां 120 कटा असां पंहिंजे हिसाब सां कुझु अहिड़नि माण्हुनि खे विरायो जंहिं 4 ॾींहं उन घर में चुल्हो कोन भरी आहे। असां गवर्नमेंट सिंध खां अपील था करियूं त असां कोरोना वायरस जे करे ऐं वबाई बीमारी जे करे तव्हां खां तावन करियूं था, बिल्कुलु तावन करियूं था, पर गॾोगॾु तव्हां जेको ऐलान कयो आहे राशन जे बारे में उहो तुरंत राशन ॾेई ये कोरोना वायरस जी जो वबा पकड़ी है, इनमें असांजी कंहिं बि गवर्नमेंट सूबाई गवर्नमेंट या वफ़ाक़ी गवर्नमेंट असां सहकार कोन कयो अॼु ॾींहं ताईं। इहो हाणे असां इन्हनि मुस्तक़ जेके माण्हू आहिनि जिन्हनि जे घरनि में चुल्ह बि कोन थी ॿरे, माण्हू सफ़ा जेके बेरोज़गार थी विया आहिनि, ठीकु आहे, ऐं माण्हुनि खे को बि रिलीफ फंड अॼु ॾींहं ताईं कंहिं बि इदारे जे तरफ़ां कोन मिलियो आहे असांखे। उनजे करे असां इहो पंहिंजो जेके बि असांजा दोस्त आहिनि जेके सहंदल धुरियूं आहिनि उन्हनि खां असां इहो फंडिंग करे असां इहो जेको राशन 120 कटा अॼु तक़सीम कया आहिनि। पाण तख़्त इहो असां गॾु कयो आहे, जंहिंमें हिते जा मक़ामी ज़मीनदार ऐं कुझु असांजी यूसी चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल वारनि में असांजी सपोर्ट कई आहे। तक़रीबन 100 बैग 120 बैग जो अंग आहे, उहो 1500 रुपए जो बैग रहियासीं। मुस्तक़ माण्हू जेके आहिनि, मुस्तक़ त हज़ारनि जी तइदाद में न, पर जेके सफ़ा मुस्तक़ बेवा जिन चुल्हो कोन थी ॿरे 15 ॾींहं खां लॉकडाउन जे करे जेके मिसकिन माण्हू कंहिंजे ॻोठ जे पासे में रहंदा हुआ, जेके माण्हू मज़दूरी करे उन्हनि जो पेट पालींदा हुआ, उन्हनि जी चुल्हो उंजामी वई आहे। चुल्ह जे उंजामण जे लाइ असां रज़ा करण कोशिशि कई आहे ऐं असां इहा असांजी कोशिशि हले पई। उन्हनि चयो त असां पंहिंजी पद्धत पाण तहत 100 पौरियतन में राशन तक़सीम कयो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त चूंडियल नुमाइंदनि समेत सिंध सरकार मिसकिन पौरियतन जी सार नाहे लथी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।